जे सभु शयूं ग़लति आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इन शइ जो को वजूद कोन। अक़ीक़े में उहो ई जानवर ज़बह थींदो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम इहा ई आहे त उन जी जाइ ते बकरियूं ज़बह कबियूं। माशरे में इहा ग़लतफ़हमी आम नज़र थी अचे त माण्हू क़ुर्बानी जे ॾींहं जो इंतज़ारु कंदा आहिनि, पोइ इन्हनि ॾींहंनि में क़ुर्बानी में पंहिंजा हिसा शामिलु कंदा आहिनि बतौर अक़ीक़े जे। ग़लति आहे ऐं बिल्कुलु ग़लति आहे। तो कुछ माण्हू क़ुर्बानी के जानवर में अक़ीक़े जो हिस्सो रखन था, छा ईअं करण जायज़ आहे? ग़लति आहे ऐं बिल्कुलु ग़लति आहे। हदीस किताब बेकी शरीफ़ के अंदर किताब ज़हाया के अंदर इमाम साहब गोटे बाब पूरो क़ाइम किया, बाब मा युअक्कु अनिल ग़ुलाम। उते हिकिड़ी हदीस आंदी अथऊं त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे भाउ सईदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर उन्हनि जे घर में हिकिड़ो ॿारड़ो ॼाओ पुटड़ो पैदा थियो। त जीअं पैदा थियो हिकिड़ो ख़ुशी जो माहौल, जीअं हिकिड़ी फ़िज़ा पैदा थींदी आहे, अहिड़े क़िस्म जी फ़िज़ा जुड़ी पई। त फ़िलफ़ौर बाज़ माण्हुनि सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला जन खे चयो त सैयदा हाणे पंहिंजे घर में ॿारड़ो ॼाओ, छो न पाण अक़ीक़े में उठ ज़बह कयूं। त सैयदा इहो जुमिलो ॿुधी करे कहिड़ा जुमिला फ़रमाया, पाण फ़रमायूं माआज़ अल्लाह, अल्लाह जी पनाह। माना एतिरो त हिनखे मयूब सम्झूं जो फ़रमाइण लॻियूं त माआज़ अल्लाह, अल्लाह जी पनाह। पोइ अॻियां फ़रमाइनि थियूं त कीअं उठ ज़बह थींदो? अक़ीक़े में उहो ई जानवर ज़बह थींदो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारियो आहे। पाण फ़रमाइनि जेकॾहिं ॿारड़ो ॼाओ आहे त हाणे इन जी जाइ ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम इहा ई आहे त उन जी जाइ ते बकरियूं ज़बह कबियूं। त हाणे इन हदीस मुबारका जी रोशनी में असांखे मालूम थिए थो त अक़ीक़े जे लाइ सिर्फ़ु जेके जानवर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुक़ररु कया आहिनि उन्हनि में ई क़ुर्बानी करणी आहे। बाक़ी जेको माण्हू ख़ासि तौर ते असांजी इहा ग़लती आम आहे, माशरे में इहा ग़लतफ़हमी आम नज़र थी अचे त माण्हू क़ुर्बानी जे ॾींहं जो इंतज़ारु कंदा आहिनि, पोइ इन्हनि ॾींहंनि में क़ुर्बानी में पंहिंजा हिसा शामिलु कंदा आहिनि बतौर अक़ीक़े जे। जे सभु शयूं ग़लति आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इन शइ जो को वजूद कोन हो, सहाबा जे ज़माने में इन शइ जो को वजूद कोन हो। वजूद छा, बल्कि उहे इन शइ खे वॾी नफ़रत जी नज़र सां ॾिसंदा। जीअं मूं तव्हांजे साम्हूं हदीस मुबारक पेश कई त ख़ुलासे कलाम इहो जो इहो अमल ग़लति ऐं बिल्कुलु ग़लति आहे। इन अमल खां एहतियात कजे, शरीयत में इन जी का बि गुंजाइश कान्हे का। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।